त हुज़ूर जे आख़िर उमिरि में सैयदा आयशा सां शादी थी। अरब जे मिज़ाज ऐं खाधे में 9 सालनि में छोकिरियूं बालिग़ थी वेंदियूं ऐं उहे वॾियुनि छोकिरियुनि जहिड़ियूं नज़र अचनि थियूं। असां वारियूं 9 सालनि जूं ॿारड़ियूं जीतामड़ियूं चई हुज़ूर जी उमिरि विलादत जे वफ़ात जे वेझो पहुती। हाणे उन वक़्तु ज़रूरत कहिड़ी महसूस थी? हुज़ूर जो दीन, हुज़ूर जी शरीयत, हुज़ूर जो इल्मु, हुज़ूर जी फतवा, हुज़ूर जी तक़वा। हाणे हिकिड़ो ज़हन ताज़ो ज़हन खपे जेको महफ़ूज़ करे। इब्तिदाई दौर में हुज़ूर खे सैयदा ख़दीजा जो रफ़ाक़त मिली, हुज़ूर जी पहिरीं घरवारी। छो त उन महिल दीन खे ॾुखियायूं, दीन ते आज़माइशूं, काफ़रनि जी हर तरफ़ यलगारी, मुस्लमान थोड़ा। हाणे उन वक़्तु हुज़ूर खे वॾी उमिरि वारी ज़रूरत हुई। छो त हुज़ूर आहे 55 सालनि जा, अमा ख़दीजा ही 40 सालनि जी। हाणे इते हुज़ूर खे वॾी उमिरि वारी माई जी ज़रूरत हुई त जेका हुनखे तसली ॾे। नंढड़ी छोकिरी तसली कान ॾी सघंदी। नंढड़ो ॿार त खेॾंदो पियो, 10, 12 साल 13 साल पियो रांदि खेॾंदो, 15 साल वारो छोकिरो बि मश्किरियूं कंदो, उन कहिड़ी ख़बर। पर 40 सालनि वारी औरत, उन जो ज़हन वॾो, उहा मालदारी हुज़ूर जी अलाह साईं मदद कराई पंहिंजी पहिरीं घरवारीअ ज़रिए, जंहिं हुज़ूर खे तसलियूं ॾिनियूं, परेशानियुनि जा ॾोलाव अचनि त घबरा न, अलाह जो सचो नबी, अलाह तुंहिंजी मदद कंदो। माल मिल्कियत धन दौलत मदीने वारे मीर तां कुर्बान कई बीबी ख़दीजा। ख़दीजा बि हुज़ूर जी प्यारी घरवारी, एॾी प्यारी जो हुज़ूर जॾहिं बीबी ख़दीजा वफ़ात करे वई त साईं जन हज़रत ख़दीजा जे साहेड़ियुनि ॾे जेको बि भलो भाॼी ठहंदी, गोश्त थींदो तॾहिं मोकिलींदा। वफ़ात करे वञण खां पोइ बि घरवारी जूं साहेड़ियूं जी सामान मोकिलींदा। इहा आहे उन्हनि जी संभाल। पीउ जे वफ़ात खां पोइ पीउ जे दोस्तनि जे इज़त सां ॾिसणु, उन्हनि ॾे वञणु, उन्हनि सां तालुक़ बरक़रार रखणु। माउ जी वफ़ात खां पोइ माउ जे साहेड़ियुनि ॾे शयूं मोकिलणु, उन्हनि ॾे पंहिंजे ॿारनि खे मोकिलणु, इहा माउ सां मुहबत जी निशानी आहे। त हुज़ूर खे इब्तिदा दौर में हिकु वॾी उमिरि वारे औरत जी ज़रूरत हुई जो उन जो हुज़ूर जो सहारो बणिजे ऐं हुज़ूर ते जंहिं माल मिल्कियत सां, मशवरनि सां, सलाह सवाब सां तसली ॾेई हुज़ूर खे बीहारियो। हाणे जॾहिं दीन मुकमल थी वियो, हुज़ूर जे रहलत जो ज़मानो, वफ़ात जो ज़मानो वेझो थियो, हाणे ज़रूरत हिकिड़ो ताज़ो ज़हन हुजे, नौजवान फ्रेश ज़हन हुजे, जंहिंखे न परेशानी हुजे, न ॾुख, न ॾोलावा, न इंतज़ार हुजनि। उन्हनि खे जेको बि क़ुर ऐं सुन्नत जो इल्मु ॾिनो वञे, शरीयत ऐं फतवा ऐं तक़वा जो इल्मु ॾिनो वञे त उहो अज़बर थी वञे। इते ताज़े ज़हन जी ज़रूरत हुई। तंहिंजे करे अलाह इब्तिदा में सैयदा ख़दीजा जो इंतिख़ाब कयो, इंतिहा में सैयदा आयशा जो इंतिख़ाब कयो। जीअं ख़दीजा भागनि वारी ऐं क़ाबिल एहतराम वाजिबुल एहतराम आहे, ईअं सैयदा आयशा बि भागनि वारी वाजिबुल एहतराम आहे असां लाइ।